नाज़रीन, कोहिस्तान थाणो बुला खान वेझो सर्वे ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ धरती धड़ियुनि मकली प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सुप्रीम कोर्ट समेत आला अख़्तियारनि खां सख़्तु नोटिस वठण जी घुर कई आहे। वधीक तफ़सील तनवीर ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। वक्त मौजूद आहियां मकली प्रेस क्लब ते जिते जेका जोखिया कम्यूनिटी जो वॾो अंग जेको आहे हिन वक़्तु मकली प्रेस क्लब ते एहतिजाज सांगे पइतल आहिनि। धरती धड़ियुनि जी ज़मीननि ते वालारनि जलसा कूड़नि जलसाज़ियुनि ख़ातरनि जी हेराफेरी तोड़े जेको आहे सो उन्हनि जी अबाणियुनि मिल्कियतनि ते मुसलसल वालार वारे जेको आहे सो ज़ुल्म ख़िलाफ़ जोखिया बिरादरी जा सभई माण्हू मकली प्रेस क्लब ते पइता आहिनि। अचो त उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन हवाले सां जेका उन्हनि जी जेकी कोहिस्तान जेकी ज़मीन आहे, कोहिस्तान जा जेका एरिया आहिनि जिते जेकी वालार आहे, इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे? साईं, इहो असांजो जेको पुराणो खातो आहे अबाणो ॾाॾाणो 1896 खां वठी उन में असांजो जेको आहे अब्दुल्ला धणियानो, मोहम्मद उस्मान छुट्टी मुस्मान जेका शहरबानो ऐं उन्हनि सां गॾु ॿिया जेके आहिनि उन ही तक़रीबन असांजे फिराडी टोलो जेको आहे अल्लाह बचाए ख़ासकेली ऐं उन जे नाले जेको फिराडी टोले गुलाम नबी पालारी ऐं उन जे फिराडी टोले जेको जाली खातो ठाहे असांजो बिल्डर माफ़िया सां विकियो आहे ऐं उन जी असां पुरज़ोर मुज़म्मत था कयूं ऐं इहो वसवारनि खां अपील था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, चेयरमैन नेब खां, DG FIA खां ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांजो खातो जेको ओरिजिनल खातो आहे उनखे बहाल कयो वञे। जीअं त असांजे जामशेद ज़िले में 166 एकड़ ज़मीन आहे जेके सर्वे ज़मीन आहे असांजी, असांजे मुकमल रिकॉर्ड मौजूदु आहे। हिन वक़्तु पालारी ऐं ख़ासकेली कुझु माण्हुनि उन्हनि असांजा खाता चेंज करे छॾिया। असांजो नेक्स्ट लाइ अमल हूंदो जामशेद जी कोर्ट में केस दाख़िल करण जो। असांजा कुझु वकील दोस्त आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं नेक्स्ट लाइ अमल हूंदो असांजे कोर्ट में केस दाख़िल करण जो। असांजी ज़मीन जेका आहे दहबूबेर बंद तपो हथेल बूथ तहलको थाणो बुला खान ज़िलो जामशोरो, जंहिंजी एराज़ी 43 एकड़ 39 गुंठा आहे। मज़कूरा ज़मीन पालारी ने ख़ासि करे हद जे ऑफिसरनि ऐं वॾेरनि सां मिली भगत करे करोड़ रुपयनि में खपाई आहे। इहा सर्वे ज़मीन 1925 जी सर्वे आहे जेका असिल खातेदार फैज़ मोहम्मद वलद मोरियो खान, चाग मोहम्मद वलद मोरियो खान, बहादुर खान वलद पीर मोहम्मद मोरियो खान। मज़कूरा सर्वे ज़मीन ख़ासि कलियनि नालनि जी मैच करे खपाई आहे जेका 2 करोड़ 41 लख 86 हज़ारनि में खपाई आहे। साईं मुराद अली शाह खां ऐं जेके आला इदारा आहिनि उन्हनि खां अपील था करियूं त इहे खाता कैंसिल करे वरी वापसि वारसनि खे ॾिना वञनि। असांजी ज़मीन 304 नंबर 2 एकड़ 5 गुंठा ऐं 325 10 एकड़ उहा ज़मीन जेका असां गुलाम नबी पालारी पंहिंजे नाले कराए जेको सो कराए छॾी पंहिंजो अल्लाह बचाए वलद उर्स ख़ासकेली जे नाले, त महिरबानी करे इहा ज़मीन असांखे ॾियारे वञे। जी नाज़रीन, इहो जोखिया कम्यूनिटी जो सभई माण्हुनि मकली प्रेस क्लब ते हिकु एहतिजाजी मुज़ाहिरे जी सूरत में उन्हनि इहो चेताव ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे त फौरी तौर ते जेका धरती धड़ियुनि जी ज़मीन ते जेकी वालार आहे ऐं जेका कूड़ा खाता ऐं जलसाज़ियूं रेवेन्यू खाते जेको जामशोरो जी मिली भगत जेकी आहे उन ते फौरी तौर ते इंक्वायरी करे ऐं संदन जेका हक़ आहिनि उहे उन्हनि खे ॾिना वञनि। कैमरामैन दानिश अली सां गॾु राजा तनवीर ख़ासकेली।